पंहिंजो रस्तो मटाए छॾ। मुतार जो हुकुम आहे। मां जो बि बाली वारस आहे। हाज़रीन ऐं नाज़रीन, झांकी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ऐं नई अपडेट्स ॾींदा हलूं। ऐं छा झांकी ड्रामे में अॻिते हली को वॾो अदाकार हीरो यानी को मूसा या आज़म मेंगल या बासगुल बि ज़ाहिर थींदो, इहा बि तव्हां सां अपडेट शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं। हाणे नेक्स्ट एपिसोड में मज्जू ड्रोड़ाईंदो इन हशमत ख़ान वॾेरे खे ऐं वॾेरो थी तां भॼी वेंदो, लेकिन उनजी दहशत यानी इन मज्जू जी दहशत उनजे मथां तारी थी वेंदी। छाजे करे हुन उनजे ॿाहिरनि दोस्तनि खे कुटको ॾिनो हशमत ख़ान ऐं बीही करे, ऐं इहो जहिड़ो पाणी ताईं उथियो, वरी पुलिस खां गिरफ़्तार कराई मज्जू खे। अहिड़े हिसाब सां हीअ जंग इन्हनि जी छिड़ी चुकी आहे, जंहिंमें फ़ोन ते ॿुधी मज्जू अची पिस्टल खणी फायर कंदो आहे ऐं हशमत ख़ान उतां निकिरी ईंदो आहे। तव्हां ॾिठो हाणे अचण वारे किस्तनि में इन्हनि जो जहिड़ो वधंदो वेंदो, इहा आहा दीनू वारी जेको आहे हशमत ख़ान खे ॿोड़ींदी। मज्जू इन खे इहो टकर ॾींदो, इन जा दोस्त इन खे टकर ॾींदा वॾेरे हशमत ख़ान खे, ऐं दीनू बेगुनाह सां वेड़ी रहियो आहे, जेको वॾेरो रस्ता रोक करे रहियो आहे। इहा हिन जे कंध में लॻंदी ॻाल्हि, छाजे करे त हू वीचारो निहतो आहे ऐं निहते माण्हू जो अलाह साईं साथ ॾींदो आहे ऐं ताक़तवर खे ताक़तवर सां विढ़ाईंदो आहे। तॾहिं ॾेखारियो पियो वञे मज्जू जहिड़ो हिकिड़ो जनूनी ऐं जज़्बाती इंसानु जेको आहे हशमत ख़ान जहिड़े हिकु नालाइक़ ऐं मुनाफ़िक़ ऐं जेको आहे न गिलाखोर वॾेरे सां अटकायो अथईं। इहो ई माण्हू इन खे टकर ॾींदो ऐं दीनू जी आह इन वॾेरे खे विढ़ी वेंदी ऐं ड्रामो जेको आहे जीअं कीअं अॻिते वधंदो वेंदो ज़बरदस्त थी वेंदो। होॾां वरी जेको खून बाह में छोकिरी ॾिनल आहे, उन जा त ॿ जेको आहे न शादी करण लाइ तयारु आहिनि, हिकु मंगेंदो हिकु खून बाह वारा माण्हू, ऐं छोकिरी पढ़ी रही आहे स्कूल में, हो वरी हुते अलॻि इश्क करे रही आहे। लेकिन ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो दोस्तो। तव्हां इनखे जेको आहे न इंतज़ारु कयो, लाइक सब्सक्राइब कयो।